असांजा घर आहिनि असांजो पाड़ो आहे छो ऑफिसर जो आहिनि इहे छाजे करे छो नथा एक्शन खणनि जी साईं छा मसइलो थियो आहे सही मसइलो आहे असांजे घर साम्हूं ने हे जो अस्पताल में ॿाहिरियां माण्हू था अचनि हमले वारा माण्हू छा था कनि उन्हनि खां पुछा त थी वञे न डिलीवरी हेॾे त न थींदी आहे हिन खे छक त डिलीवरीअ जा माण्हू आया आहिनि ॾिसो था बंगलो केतिरो पियो आहे छा न आहे हुते शराब हर शइ पई आहे हुते तव्हां पाण उते माण्हू आहे ॿाहिरियां 5 माण्हू 6 औरत आहे उन्हनि ही जेके माण्हू गिरफ़्तार कया आहिनि पुलिस जे केरु आहिनि किथां का बि ख़बर न आहे ॾसनि कोन था सचाई कोन था थियनि हिन सां गॾियल आहिनि माण्हू हितां जा जॾहिं हमले जा माण्हू न अंदरि माण्हू अचनि था ॿाहिरां उन्हनि खां पुछा नथी थिए छो नथी पुछा थिए असांजा ग़रीब आहियूं असांजे दर ते माण्हू त असां उनखां पुछा था कयूं त भाउ कंहिंमें कमु थी 5 माण्हू न गाॾी आहे को मसइलो त हल्को त कोन्हे या पैदल त कोन्हे माईअ खे वठी आयो त डिलेवरी आहे मुंहिंजी साईं तव्हां छा चवणु चाहींदो साईं असांखे त काफ़ी वक़्त खां ख़बर हुई त समी अस्पताल में इन क़िस्म जो गंद हले थो पर अॼु त वाज़े थी वियो सॼे ॻोठ वारनि बि ॾिठो तव्हां सहाफ़ी भाइरनि बि ॾिठो असां जंहिंमहिल अंदरि पहुतासीं इंतिज़ामिया खां पुछियोसीं बाबा छा मसइलो आहे इंतिज़ामिया ॿुधायो त बाबा हिते का डॉक्टराणी हिकिड़ी कमु कंदी आहे डे में हूंदी आहे रहंदी बि आहे बंगलो मिलियल अथसि राजपर आहे अॼु उहा डॉक्टराणी मोकल ते हुई त अॼु हुनजो भाउ पंहिंजा 4 दोस्त वठी हिकिड़ी बाज़ारू औरत वठी उहो आयो आहे शराब पीता अथनि उन्हनि जा बि सबूत मौजूदु आहिनि अंदरि पिया आहिनि त्या बंगले में उहे बि सोशल मीडिया ते हींअर वायरल थियनि था पिया हाल इहे आहिनि डॉक्टर साहब मेमून साहब जेको हिते इंचार्ज आहे उनखे फ़ोन कई आहे कोर्ट जे चङे जी हैसियत सां हो त चए मुंहिंजा बाला ऑफिसर ईंदा मां न ईंदुमि हींअर उनजा बाला ऑफिसर बि पहुतल आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त हींअर गाॾी साहब खे खणणु वई आहे साहब अचे थो असां इहो मुतालबो कंदासीं जेके माण्हू पकता आहिनि ऐं जेके अमलो समी अस्पताल में रहंदड़ अमलो जेको बि आहे मुलविस आहे उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे जेके छोकिरा ॿार या आउटसाइडर हिते पकता आहिनि रन खणी आया आहिनि उन्हनि ते FIR थिए ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा मिली सघे साईं तव्हांजो छा चवणु आहे हिन अस्पताल जा जेको मसइलो थियो आहे हिन बाबति साईं हीउ जेको मसइलो थियो आहे इहो मां काफ़ी ॾींहंनि खां हलंदड़ आहे काफ़ी महीननि खां ऐं इन खां अॻु में बि अहिड़े क़िस्म जो मसइलो थी चुको आहे जंहिंजे करे अॻु में डॉक्टराणी बि हितां बदिली थियल आहे ऐं हिन जेकर राजपर डॉक्टराणी आहे ठरी मीरवा जी उहा अॼु मोकल ते वियल हुई उन जो ब्रदर आयो आहे पंहिंजी संगत खे वठी पंहिंजे दोस्तनि खे वठी जंहिंमां कुझु 2 छोकिरा 3 छोकिरा हुन सां राजपर गॾु आहिनि हिकिड़ो शहर गॾु अथसि उतां जो ऐं ख़ासि केली ॿुधाईंदा पाण हा हिकिड़ो ख़ासि केली बि को अथनि अधु ॿुधाए थो त उहे छोकिरी खे खणी आया आहिनि शाम 5 बजे खां वठी आया आहिनि राति जो 8 बजे ताईं अंदरि हिन डॉक्टराणी खे जेको बंगलो अलाट थियल आहे उन में गवर्नमेंट जो बंगले में उहे अंदरि आहिनि ऐं हितां जो जेको मौजूदा अमलो आहे उनखे का ख़बर न आहे पई ऐं जेको उन को एक्शन नाहे खयो त इन में वाज़े ज़ाहिर थो थिए त जेको हितां जो अमलो जेको हुन सां ॿधल आहे ऐं हितां जेको डॉक्टर आहे जेको इंचार्ज आहे मेमूर साहब उन सां राब्तो कयो उहो अचे नथो पियो उहो अचे त जेको उहो अची FIR कराईंदो न उन सां राब्तो था कयूं त असांजा बाला ऑफिसर ईंदा त लॻे थो त उहो मेमूर साहब बि जेको उन्हनि सां ॿधल आहे तंहिंजे करे हींअर ताईं पुॼण जी नथो करे उनजा बाला ऑफिसर ॿाहिरां खां आहिनि उहो हिंगोरजा खां नथो अची सघे असां अपील था कयूं त अहिड़नि करप्ट कामरनि खे हटाए ऐं का सुठा कामरा रखिया वञनि ऐं हरू भरू असांजे ॻोठ जे इदारे जो नालो बदनाम न कयो वञे असां छा चवणु चाहींदा आहियूं हिते जेको बि ज़ुल्म हले थो पियो उहो सभिनि जे आम्हूं साम्हूं आहे हिते फाश जा ॾाढा साल पिया सरेआम को बि बचड़ी वाल हिते आहे हिते कंहिंखे बचाइण वारा हर कंहिंखे पंहिंजा प्यारा आहिनि हिते अस्पताल में बचाए वठी बाबा केरु ईंदो दवा वठण जे लाइ सॼो ॾींहुं हिते फाशी 8 साल पिया जेके बि हिते आहिनि इंचार्ज जेके बि आहिनि सभु मुलविस इन विषय में आहिनि हाज़रीन ही ॾिसो था त समी जा ऐं पसगिरदाई जा ॻोठाणा हिते मौजूदु आहिनि ऐं महिल ताज़ो मसइलो थियो आहे हिते समी BHU हॉस्पिटल में जेको 4 छोकिरा आहिनि जेके ॿुधाया पिया वञनि त हितां जी जेका डॉक्टराणी आहे राति जो नाइट ड्यूटी में उनजो माइट आहे हिकिड़ो कोई जेके धारिया मर्द वठी करे हिकिड़ी उन्हनि सां औरत बि गॾु आहे जेका हिते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण था त उन्हनि खे पकिड़े करे सोबोदेरो पुलिस ॿुधायो पियो वञे त वॾो मुंशी सोबोदेरो निसार मंगणे जो के उन्हनि 4 माण्हू ॾिना आहिनि राजपर ऐं हिकिड़ो शहर
उन्हनि जा नाला आहिनि कंहिंखे यादि साईं? उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कई आहे उहा मौजूदु आहे। ॿुधायो छो